गॾोगॾु शाहपुर शाकर में बिजली जी अणाइलानियल लोडशेडिंग जो आज़ार बि वधी वियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आशिक हुसैन। बिजली जी वॾी लोड शेडिंग लगी पई आहे। बिजली आहे कोन, दुकानदारी सॼी मुतासिर थी वई आहे। सुबुह खां वठी 24 कलाक में बिजली अचे थी। असां ॾाढो परेशान आहियूं। साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे त असां दर्जी माण्हू जेको जो ये समय 24 कलाकनि में असां वटि को 6 कलाक बि वॾी मुश्किल सां लाइट असांखे मिले थी। असां दर्जी माण्हू रोज़ 2 किलो अटो वठी घर वञूं, उन लाइ बि असां वरी बिल जेके अवर रीडिंग जा एतिरा बिल ॾियनि था जो यकीन कंदो मुंहिंजो 200-250 यूनिट हींअर बि मीटर में कमर्शियल जो बिल आहे जेको तक़रीबन 6-7 किसान गरीब माण्हू दर्जी माण्हू सां किथां भरे सघंदासीं। एक तो लोड शेडिंग इतनी है कि आप जितना मर्जी वो कर ले, 8 से कम 8 घंटे बताई हुई है, मगर उसके बावजूद भी 14-14, 15-15 घंटे लोड शेडिंग है। बिलों के अंदर ओवर रेडिंग है। लाइट के हवाले से बस यही है कि कस्टमर है ही नहीं, मार्केटें खाली हुई हैं। यही वजह है कि जहाँ पर भी जाते हैं अंधेरा है, अंधेरा है। 24 घंटों में से 4 घंटे लाइट ही नहीं है। आवाम बहुत परेशान है, जिसकी वजह से कारोबार सारा डिस्टर्ब हुआ है। लाइट 4-4 घंटा 6-6 घंटा गायब है। तो वो गाड़ी बैठा है को टाइम कोने, को शेड्यूल कोने, का ॻाल्हि कोने, न को धणी साईं का ख़बर न थी पई कहिड़ी हुकुमरानी आहे, छा आहे छा एॾी त डिमा वरी वञे थी, का ख़बर ई न थी। शेड्यूल हिकिड़ो हुजे न, भला हिन टाइम ते अचे, हिन ते वञे। का हाणे तव्हांजे साम्हूं हाल आहे छा बाज़ार जा कंडीशन लॻभॻि न। बिजली त असांखे त यादि न आहे, बिजली को 24 कलाकनि में 6 कलाक बि कोन थो अचे। हाणे तव्हांजे साम्हूं आहे, सॼो ॾींहुं बिजली आहे कोन त कारोबार छा कयूं असां, तव्हां ॿुधायो त सही। वॾो माण्हू जेको आहे उन वटि 5 जनरेटर आहे, पंहिंजो हर शइ आहे, हू पंहिंजे हुन में फ़ाइदो वठे थो। पिसजे त वरी बि त ग़रीब थो न। यूनिट एतिरा था अचनि जो साड़ियूं था 10 यूनिट अचनि था।